अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी। जी दोस्तों, जीअं त अॼु जो व्लॉग स्टार्ट कयूं था, नई स्पेस तां नई जगह तां स्टार्ट कयूं था। अॼु मां ऐं मुंहिंजो बाबा साईं कुझु ॿी संगत आहे। अॼु असां कंहिं ज़रूरी कम सां वञूं पिया उन तरफ़, ऐं मां चयो दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा हलूं था। अॼु असां काॾे वञी रहिया आहियूं त हाणे उन साइड असां वञी रहिया आहियूं। फ़िलहालु जेको आहे त हाणे असां मौजूदु आहियूं तक़रीबन जेको आहे त असां घोटकी खां निकिरी चुकासीं। तव्हांखे व्लॉग में न ॿुधाए सघियासीं। डायरेक्ट असां वरी को हिकिड़ो जेको हमराह उनखे पिकअप करिणो, बुकटी होटल तां उनखे पिकअप करिणो, उते असां हाणे पहुची चुका आहियूं। बसि उहो बि तक़रीबन हमराह पहुची चुका आहे, सिर्फ़ु सैलून ते वेठो आहे। उहो त फ़ारिग़ थिए त पोइ पंहिंजे सफ़र जी तरफ़ हलंदासीं। थी सघिया त तव्हांखे उतां जा व्यू ॾेखारींदासीं जंहिं तरफ़ असां हलूं था। न अची सघिया त माज़रत दोस्तो, छो जे मां सां काफ़ी संगत गॾु आहे, अहिड़ी संगत गॾु आहे जेका कैमरा जी अखि में अचण खां लवाईंदा आहिनि। इन जे करे मां मत रिकॉर्डिंग न करे सघियां, त उन ॻाल्हि जी माज़रत दोस्तो। बाक़ी जेका हाणे फ़िलहालु तव्हांखे बुकटी होटल जा व्यू तव्हांखे चेक करायां थो, फ्रंट साइड जा, ऐं उन होटल जा व्यू तव्हांखे चेक करायां थो। फ़िलहालु तव्हां बुकटी होटल जा व्यू चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी जो दोस्तो। फ़िलहालु जेको मां मौजूदु आहियां, वेठो आहियां जंहिं गाड़ी ते असां वञूं पिया, मां उन में अंदरि वेही करे तव्हांजे लाइ व्लॉग रिकॉर्ड कयां पियो। जेकी ॿी संगत आहे उहा होटल ते रेस्ट करे पई, त मां सम्झुमि त दोस्तनि सां व्लॉग में लाज़मी अचूं, दोस्तनि खे ॿुधायूं। इन जे करे मां साइड थी, उहे लवाईंदा आहिनि कैमरा जी अखि खां, मां इन जे करे हिकु साइड थी करे तव्हांखे व्यू जेके आहिनि चेक करायां पियो ऐं तव्हांजे लाइ व्लॉग तयारु कयां पियो। हाणे थोरा घणा तव्हांखे होटल जा व्यू ॾेखारियां था। चेक कयो दोस्तो, हे पार्किंग एरिया आहे जिते गाॾियूं वग़ैरह बीठियूं आहिनि। हीअ गाॾी जंहिंमें मां अंदरि आहियां, साम्हूं होटल आहे बुकटी होटल। ये फ्रंट साइड जा उनजा व्यू आहिनि माशाल्लाह। ये साम्हूं हिकिड़ी मेन पॉइंट लिखियलु आहे, अपने सामान की हिफ़ाज़त ख़ुदि करें। मतिलबु त पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त पाण कंदा कयो। हिन जो होटल वारा जेको अमलो आहे उहो ज़िम्मेदारु न आहे। साम्हूं संगत वेठी आहे, कुझु जेके आहिनि त मुंहिंजो बाबा साईं या हिकु ॿियो हमराह आहे, उहो साम्हूं सैलून में जेका त वेठा आहिनि। हीअ कुझु जेके आहिनि त उतां जा व्यू आहिनि होटल जा माशाल्लाह। इहे जेका त रोड़ी शहर में मशहूरु होटल आहे, बहितरीन जी सफ़ाई जो ॾाढो ख़्यालु कयो वेंदो आहे। साम्हूं मूंखे सभ खां प्यारो जेको होटल थियनि हे पाकिस्तानी फ्लैग लॻो। तव्हांखे छा लॻो उहो कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो। साम्हूं बि ॿ फ्लैग लॻियल आहिनि माशाल्लाह। हे सुबुह जो टाइम आहे, तक़रीबन 8 टाइम 9, त हिन वटि रश बि तमामु ज़्यादा आहे। ऐं साम्हूं जी भिक साईं बाईपास आहे। त होटल जीअं तव्हां जेको आहे त रोडी टूर प्लाज़ा क्रॉस कंदो त अॻो ई होटल ईंदो आहे बुकटी होटल। हे बुकटी होटल साम्हूं तव्हां लिखियो पियो हूंदो, किथे ओट में आहे, इन जे करे रिकॉर्डिंग उन में नथी थी सघे। इन में काफ़ी बैनर लॻियल आहिनि, सिंध रंगीन होटल ॿियो, पर ओरिजिनल जेको नालो आहे उहो सिंध हिन जो बुकटी होटल आहे। जी दोस्तों, जीअं त अॼु तव्हांखे हिकिड़ी नई शइ ॾेखारे, नई शइ इहा हुई त तव्हांखे बुकटी होटल जा जेके आहिनि त व्यू ॾेखारियासीं रोडीअ जा। ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं अॻियां मां खां थी सघे हले न थी सघे, हर भर तव्हां दोस्तनि खे पेंडिंग में रखो बहितर न आहे। इन जे करे बसि अॼोको जेको व्लॉग आहे असां उहो कंदासीं हिते एंड। या असां ओॾो थी चऊं फ़ारग, इंशाल्लाह सुभाणे तव्हांखे नए व्लॉग में हाल अहिवाल तव्हांखे ॿुधाईंदासीं। न त सुभाणे वरी पंहिंजी फील्ड में वापसि ईंदासीं रीसेंट, उतां जा तव्हांखे व्यू ॾेखारींदासीं। ऐं फ़िलहालु असां पंहिंजे कम जी तरफ़ वञूं पिया, ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे बसि उहो असां कंदासीं हिते एंड। ऐं सुभाणे वरी नए व्लॉग सां गॾु हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। सिंध सलामत, साथ सलामत।